सिंध जे ॿोॾ मुतासिरन हारनि ऐं आबादगारनि खे हिकु सुठी ख़बर ॾींदासीं त सिंध सरकार ऐं वर्ल्ड बैंक में वाटर कोर्स ठीकु करण, हारियुनि खे ॿिज भाण ऐं जरासीम कश दवाऊं फ़राहम करण, वणकारी लाइ ग्रीन कोऑपरेशन प्रोग्राम शुरू करण ते इतफ़ाक़ थी वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त USAID सिंध में ॿोॾ खां पोइ मुतासिर थियल हारियुनि जी बहाली में मदद कंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां USAID जे मिशन डायरेक्टर पाकिस्तान रेड स्टिलमैन मुलाक़ात कई आहे। इजलास में वक़्ती डिप्टी मिशन डायरेक्टर एक्सरेस सिदावा ऐं क़ाइम मक़ाम CG लियाम ओफलांग शिरकत कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त USAID सिंध में ॿोॾ खां पोइ मुतासिर थियल हारियुनि जी बहाली में मदद कंदी। नाज़रीन वाक़िया आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त USAID सिंध में ॿोॾ खां पोइ मुतासिर थियल हारियुनि जी बहाली में मदद कंदी। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां USAID जे मिशन डायरेक्टर पाकिस्तान रेड स्टिलमैन मुलाक़ात कई आहे। इजलास में वक़्ती डिप्टी मिशन डायरेक्टर एक्सरेस सिदावा ऐं क़ाइम मक़ाम CG लियाम भी शिरकत कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त USAID सिंध में ॿोॾ खां पोइ मुतासिर थियल हारियुनि जी बहाली में मदद कंदी। सिंध सरकार ऐं USAID जे डायरेक्टर पारां सिंध में वाटर कोर्स दुरुस्त करण ते इतफ़ाक़ थियो। सिंध हुकूमत ऐं वर्ल्ड बैंक में सिंध में ग्रीन कोऑपरेशन नाले प्रोग्राम शुरू करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। तफ़सीलात कंदासीं कराची मां इमदाद सुमरा खां। जी इमदाद आगाह कजो। जी बिल्कुल, वज़ीर आला सैयद मुराद अली शाह जी USAID मिशन डायरेक्टर बराए पाकिस्तान रेड स्टिलमैन जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में क़ाइम मक़ाम डिप्टी मिशन डायरेक्टर ज़ैरसी सदवा ऐं क़ाइम मक़ाम CG लियाम ओफलांगन शिरकत कई आहे। जॾहिं त मुलाक़ात में जेको आहे सिंध में ग्रीन कोऑपरेशन जे नाले प्रोग्राम शुरू करण सां गॾु हारियुनि खे भाण, कपिड़े ऐं कीड़े मार दवा जो पैकेज ॾियण ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो आहे। उन मौक़े ते जेको आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हुयो त USAID जो जेकमाबाद में म्यूनिसिपल सर्विसिस ऐं अस्पतालुनि जो प्रोजेक्ट पिणु हली रहियो आहे। संदसि चवणु हुयो त USAID सिंध जी आवाम जी हमेशह भरपूर मदद कई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी, मां तफ़सील ॾिना।